हैदराबाद में गवर्नमेंट एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद के पार्क की इफ्तिताही तकरीब मुनक़द कई वई। इफ्तिताही तकरीब में गवर्नमेंट एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद के सदर गुलाम नबी मोराई, चेयरमैन न्याज मेमण, जनरल सेक्रेटरी जफर अली मखदूम ऐं ॿियनि शिरकत कई। तकरीब में मैनेजिंग कमेटी के मेंबरनि ज़ाहिद हुसैन भुरगड़ी, मोहम्मद यामीन मेमण, डॉक्टर गुलाम हुसैन खुश्क, अहमद नवाज मल्हा, मोहम्मद अजीम गोपांग, शहाबुद्दीन अबड़ो, डॉक्टर अली अकबर सियाल, डॉक्टर जफर दुरानी, मोहम्मद शेख समेत रहवासन वॾे अंग में शिरकत कई। गवर्नमेंट एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद के सदर गुलाम नबी मोराई सोसाइटी के पार्क जो रिबन काटे इफ्तिताह कयो, दुआ पिण घुरी वई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे गवर्नमेंट एम्प्लॉइज कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी कासमाबाद के सदर गुलाम नबी मोराई चयो त संदसि जी नज़र में चङो कम ख़ल्क़े खुदा की खिदमत करण आहे, जेतिरो थी सके त ख़ल्क़े खुदा की खिदमत करण घुरिजे। गुलाम नबी मोराई वधिक चयो त कुछ वक्त अॻु सोसाइटी जा रोड ख़राब हालत में हुआ, जेके हाणे असांजी कोशिशुनि सां बहितरीन थी विया आहिनि। सोसाइटी की तरक्की अञा बेहतर तॾहिं थींदी जॾहिं असां सभु पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। गुलाम नबी मोराई वधिक चयो त कासमाबाद में हीअ सोसाइटी टॉप ते आहे। अवां सभिनी जो साथ रहियो त इंशाअल्लाह हीअ सोसाइटी हैदराबाद जे नंबर 1 सोसाइटी हूंदी। ॻाल्हि आहे त मां सम्झां थो जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजी ज़िमेदारी जेका बि हुनखे मिले दुनियादारी जे हिसाब सां जीअं पूरी थो करे त लतीफ़ सरकार जो जेको शराइत रोज़ा नमाज़ूं ई पिणु चङो कमु को ॿियो फर्म जंहिंसां बसिजे पीढ़ीअ खे, त मुंहिंजे नज़र में त जेको चङो कमु आहे सो इहो आहे त ख़ल्क़े ख़ुदा जी का ख़िदमत थी वञे, अहिड़ो कमु थी वञे जंहिंसां माण्हुनि खे सहूलियत थिए, अलाह जी मख़लूक खे का सहूलियत थिए। पहिरियों साल ॾेढ साल त ॾाढो ॾुखियो गुज़रियो, छो त मींहं अहिड़ा वसिया जो सॼो कॉलोनी ॿुॾी वई, सोसाइटी ॿुॾी वई। बहरहाल पोइ हुनजो रस्तो इलाजु कढियोसीं त कहिड़ो कहिड़ो थिए, ड्रेनेज जो बि नओं सिस्टम विझरायासीं अहिड़ो जेको जंहिंसां पाणी न बीठो हींअर गुज़िरियल हालांकि सीज़न में तमामु घणा मींहं वसिया पर पाणी कोन बीठो, ऐं ॿोॾ वारी सूरत हाल हिन सोसाइटी में एटलीस्ट कान थी। ऐं ॿियो रोडनि जी हालत ख़राबु हुई, जंहिंमें असांजे कुझु रेजिडेंट्स जो वॾो हो जिन इंक्रोचमेंट्स तमामु घणियूं कयूं, ऐं जेको मां सम्झां थो जीअं असांजी बदकिस्मती आहे हिन असांजे पंहिंजे सिंधी सोसाइटी सिंधी माण्हुनि जी सोसाइटियुनि जी, त उते ॿ शयूं आहिनि ॾाढियूं इम्पॉर्टेंट। हिकिड़ो त हठ धर्मी ऐं ॿियो मनमानी। सो इहे सभु शयूं आहिनि। दरअसल छा आहे त को बि इदारो का बि सोसाइटी फंडनि खां सवाइ पैसनि खां सवाइ न हलंदी आहे। हीअ त कुदरती तौर ते ॻाल्हि इहा आहे जो असांजे वकड़ में अची वियो, चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी बि, हितां जो कासमाबाद म्यूनिसिपल कमेटी जो बि, ऐं इंतिज़ामिया बि ख़्यालु थी करे, तंहिं करे हीअ असां कराए वरिता आहिनि जेके रोड ठाहिया आहिनि। हिन एडिशन मां ॿुधाईंदो हलां त गली नंबर 4 उन्हनि जे शाबस आहे, उन्हनि पंहिंजे ख़र्च ते, ॿियनि जा त सोसाइटी ख़र्च कया। मखदूम साहब वारनि जी गली जेका आहे स्ट्रीट नंबर 10 उन ते बि ईअं आहे जो उन्हनि खे चए थी तव्हां हटायो पंहिंजूं जेके तव्हांजूं इंक्रोचमेंट्स आहिनि करायूं। सो सुठी ॻाल्हि आहे, उन्हनि कोऑपरेट कयो आहे। जेके कोऑपरेट कनि पिया उहे जॾहिं ठही वेंदियूं त मां सम्झां थो सोसाइटी जो आउटलुक ऐं इमेज अञा बहितरु थींदो। पर इहे सभु शयूं तॾहिं थींदियूं जॾहिं सोसाइटी जा जेके असांजा मेंबर हज़रात आहिनि उहे कोऑपरेट कंदा अचनि। बसि ॿिनि शयुनि में, हिकिड़ो त पंहिंजे घर जे आॾो गंदगी थियणु न ॾियनि, जेको असांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम बि आहे त सफ़ाई पसंदि थियो, ऐं ॿियो पंहिंजो जेके ड्यूज़ आहिनि उहे ॾींदा अचनि। चाहे त मां हुजां या ॿियो को हुजे, फंडनि खां सवाइ का बि शइ कान थींदी। हीअ त खणी कुदरती तौर ते असांखे सरकार जा फंड मिली विया जो कराए वरिता, पर सोसाइटी खे सस्टेनेबल करिणो आहे ऐं पंहिंजे पेरनि ते बीहारणो आहे त मेंबर्स हज़रात जेके आहिनि से पंहिंजा ड्यूज़ ॾियनि या पंहिंजा जेके मंथली चार्जिस आहिनि से ॾियनि थियूं। जेकॾहिं असां सभिनी जो हीउ इतिहाद रहियो ऐं असां सभिनी जो ईअं मुतफ़िक़ इतफ़ाक़ रहियो पाण में, ऐं असां सभु पंहिंजो पंहिंजो रोल अदा कयो त पोइ इंशाअल्लाह ताला हीअ सोसाइटी नंबर 1 सोसाइटी थींदी हैदराबाद जी। तव्हांजी महिरबानी, ख़ासि तौर ते सभिनी मैनेजिंग कमेटी मेंबरनि जी महिरबानी जो हीअ एज़ाज़ मूंखे बख़्शियो त मां अची हिन जी ओपनिंग सेरेमनी कयां। ॻाल्हि आहे त हिकिड़े माण्हूअ जी जीअं मूं चयो त मुंहिंजे करे कोन्हे, तव्हां असां सभिनी जे करे आहे, पर हाणे छा आहे त मथां निमाज़ जो टाइम बि आहे, अचो त फीथो कटियूं इफ़्तिताह कयूं त